अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे मां बिल्कुलु ठीकु हूंदा। दोस्तों जो कि इन वीडियोज़ में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ईंदड़ न्यू ड्रामा सोप सीरियल सिंध जाई ड्रामे जे टॉपिक ते। असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हीउ जेको ड्रामो आहे सिंध जाई, जेको सिंध टीवी ते तमामु जल्द अचण वारो आहे, जंहिंजो डायरेक्टर आहे मीरास ड्रामे जो डायरेक्टर, जंहिं डायरेक्टर जो नालो आहे सैयद ख़ालिद शाह। उन ये ड्रामे सिंध जाई बाबति अॼोकी हिन वीडियोज़ में असां डिस्कस कंदासीं त असांजी हिन वीडियो खे तव्हां पूरो ज़रूरु ॾिसंदा। ऐं हा, अवां दोस्तनि खे जेकॾहिं असां खां का बि मालूमात वठणी हुजे त स्क्रीन ते असांजो नंबर हली रहियो आहे, हिन नंबर ते असां सां राब्तो कंदा। ऐं जेकॾहिं तव्हांखे पंहिंजो चैनल प्रमोट कराइणो आहे, अॻिते आणिणो आहे, ऐं जेकॾहिं का बि तव्हां खां वीडियो वग़ैरह ठाराइणी आहे त असांजे हिन नंबर ते असां सां राब्तो कंदा। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे वीडियो खे लाइक न कयो त महिरबानी करे लाइक कंदा, कमेंट कंदा, ऐं असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करण न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। त दोस्तों अचो त हिन वीडियो खे अॻिते शुरू था कयूं। दोस्तों जीअं त असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हे जेको ड्रामो आहे, हिन ड्रामे जो नालो सिंध जाई आहे। कल्ह बि हिन ई टॉपिक ते हिकिड़ी असीं वीडियो ठाही हुईसीं, सो मुकमल उन में अवां दोस्तनि खे कुझु ॼाण न ॾेई सघिया हुआसीं। सो अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में बिलावल खोखर ऐं अब्बास गुल ओढाणो, एस भट्टी, ज़ुल्फ़कार बुर्दी, ऐं इन खां अलावा इरफान शेख ऐं आसमा भुट्टो, नसरीन नाज़, दुआ मेमुण, ऐं इन खां अलावा ॿिया काफ़ी सिंध जा लेजेंड एक्टर हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ तमामु बहितरीनु ऐं तमामु सुठो हिकिड़ो ड्रामो आहे, जेको अवां दोस्तनि ॾिसंदड़नि व्यूअर जे लाइ हीउ ड्रामो तयारु कयो पियो वञे। ऐं हीउ ड्रामो सिंधी मीडिया जे चैनल सिंध टीवी तां रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों हीउ तमामु बहितरीनु ड्रामो आहे। हिन ड्रामे में सिंध जा बहितरीनु ऐं लेजेंड अदाकार कमु करे रहिया आहिनि, ऐं अवां दोस्तनि जे लाइ हीउ ड्रामो तयारु करे रहिया आहिनि। सो तमामु जल्द हीउ ड्रामो अचण वारो आहे। तव्हां हिन ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा, ओनली ऑन सिंध टीवी न्यूज़। दोस्तों ही हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे असांजी पसंदि आई हुजे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा, ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा। महिरबानी।